जिए लतीफ़ जिए शाह सचल सामी जी ॿोली नओं न्यापो प्रोग्राम सां मां बीना श्रींजी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। अॼु जे प्रोग्राम तहत असीं लोक कवि पद्मश्री दादा हूंदराज दुखायल ते ख़ासि प्रोग्राम पेश करे रहिया आहियूं। दादा दुखायल जो वास्तो लाड़काणे सां हो ऐं उन्हनि जो असांजे पिता साहब महाराज गोपी कृष्ण सां तमामु गहरो रिश्तो हो। मां जॾहिं बि आदिपुर वेंदी हुअसि त दादाजिन वटि टिकंदी हुअसि वञी करे ऐं मूंखे ॿ इंसिडेंट यादि पवनि था त हिकु दफ़े असां शॉपिंग जे लाइ भिजोड़ी वञी रहियासीं त दादाजिन कृष्णा खे चयो, कृष्णा बीना सां केरु थो वञे? त उन्हनि चयो टैक्सी घुराई अथई ऐं वञे थी शॉपिंग जे लाइ। असां भेनर हुआसीं, शालिनी बि मूंसां गॾु हुई। दादाजिन ॾाढो कावड़जी विया, तव्हां अकेला वेंदा? ऐं घणो मना करण जे बावजूदि दादाजिन असां सां गॾु टैक्सी हलिया। असां भुजोड़ी में शॉपिंग जे लाइ वियासीं ऐं असांखे 2-3 कलाक लॻी विया। आराम सां उहे कार में असांजो इंतज़ारु करे रहिया हुआ। असां जॾहिं टिकंदासीं त नेरनि ते उहे छा कंदा हुआ, पपीतो कटे आणे मूंखे ॾींदा हुआ त हीउ जेको आहे तूं पपीतो खा। इन खां अलावा हिकिड़ो दफ़ो मां जूनागढ़ वञी रही हुअसि। कृष्णा खे पुछो बीना खे तो कुझु ठाहे ॾिनो आहे रस्ते जे लाइ? त हुननि चयो न, हुन त मना कई आहे ऐं कावड़जी विया। पाण कृष्णा खे चयूं त बीना खे जेको आहे सो मिठियूं कोकियूं ठाहे करे रस्ते जे लाइ ॾे। त उन्हनि जो जेको अहसासु ऐं जेको प्यारु पंहिंजे धीअ वांगुरु दादा हूंदराज दुखायल जिन मूंखे ॾिनो, उहो विसरण जहिड़ो न आहे। असांजा जॾहिं पिता महाराज गोपी कृष्ण गुज़ारे विया त परचानी करण लाइ घर इंद्रपुरी दिल्ली आया। कई उन्हनि जा वाक़िया यादि आहिनि। रेडियो लाइ मूं 2 इंटरव्यू संदनि कई ऐं हिक जो कवर पेज जेको आहे उहो अॼु जे हिन प्रोग्राम में शामिलु करे रही आहियां। यूट्यूब ते जेको नओं न्यापो जो असां हीउ प्रोग्राम पेश करे रहिया आहियूं। हिन सिलसिले खे अॻिते वधाइण खां पहिरीं असां वटि कुझु सजेशन आया आहिनि त तव्हां हिंद ऐं सिंध जे जेके कुझु शाइर आहिनि या शाइराऊं आहिनि उन्हनि खे शामिलु कयो। त असीं इन ते गौर करे रहिया आहियूं ऐं कोशिशि कंदासीं त उन्हनि खे शामिलु कयूं, हिंद जे ख़ासि करे जेके जिन खे एतिरो मतिलबु जेको आहे प्लेटफॉर्म सरकारी इदारनि ते नथो मिले। त इहा कोशिशि रहंदी अदबी गुलशन प्रोग्राम तहत उन्हनि खे पेश करण जी। ऐं हींअर लोक कवि दादा हूंदराज दुखायल ते असीं ख़ासि प्रोग्राम पेश करे रहिया आहियूं। इन में दादा जे आवाज़ में 2 कलाम बि अव्हां जे ख़िदमत में पेश कंदासीं। गुलज़ार वतन लाइ ॾेई भाण हॾनि जो, गुलज़ार वतन लाइ ॾेई भाण हॾनि जो ऐं खून बदन जो सरसब्ज़ चमन हिंद जो शमशाद कंदासीं, आज़ादु कंदासीं। लोक कवि दादा दुखायल सभई क़ौमी गीत कलमबंद कया। हिंद आज़ादु थियो, असीं आज़ादु फ़ज़ा में साहु खणी रहिया आहियूं। दादा दुखायल जे देश जे आज़ादी लाइ कयल सेवाउनि लाइ भारत सरकार खे पद्मश्री अवॉर्ड सां नवाज़ियो। दादा खे ॿिया बि केतिरा मान सम्मान अता कया विया। ज़िंदगी हिकु रूप अनेक ते तालीम खाते तरफ़ां अवॉर्ड सां नवाज़िया विया। 1984 में भारत सरकार खे पद्मश्री अवॉर्ड सां नवाज़ियो। ईश्वरी बाई बख्शाणी अवॉर्ड, लतीफ़ अवॉर्ड, सिंधु रतन अवॉर्ड, दिल्ली सिंधी एकेडमी तरफ़ां लाइफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड ऐं ॿिया केतिरा मान पत्र ऐं शील्ड्स मान सम्मान खेनि अता कया विया। राष्ट्रपिता महात्मा गांधी जे क़रीब हुआ, सच्चा गांधीवादी ऐं विनोबा भावे सां भूदान आंदोलन में जुड़िया। दादा दुखायल जा गीत, काफ़ियूं, कलाम केतिरनि फ़नकारनि ॻाता आहिनि। हिकु शाइरी में पंहिंजे फरमाइनि था, जाॾे पीर ताॾे ख़ैर, जाॾे पीर ताॾे ख़ैर, नाख़ैरी जे पीर पवण सां वधंदो रहंदो वेर। नओं न्यापो में दादा दुखायल जे आवाज़ में गीत, जीवन झलक ऐं मारवी तरफ़ां हिकु यादगार शाम
दादा सां असां जेका मलाई हुई उन जूं तस्वीरूं ऐं आलमी लतीफ़ कॉन्फ्रेंस में शिरकत करे अची असांखे उन्हनि आशीर्वाद ॾिनी हुई। से यादगार तस्वीरूं वंडींदासीं। लोक कवि दादा दुखाइल जो जनम 16 जनवरी साल 1910 ते लाड़काणे में थियो। दुखाइल संदन तख़ल्लुस हो। कवि किशनचंद बेवस संदन गुरु हुआ। मुख़्तसिर में अदबी पूंजी जो ज़िक्र करणु चाहींदसि। संगीत अंजलि, हो ते हृदय में विञायुम, मुशाहिदो, अक जूं फुलड़ियूं, ज़िंदगी हिकु रूप, अनेक, लाहूती लात, कलाम ऐं काफ़ियूं, जोगी जादू लाइ विया, धूणीअ जी धुन, साहित्य अकेडमी तरफ़ां इन्हनि ते लिखियल मोनोग्राफ, ॿी अदबी पूंजी बि संदन रही। जर्नलिस्ट तौरु धरती माता ऐं गांधीधाम समाचार अख़बारूं बि एडिटर तौरु एडिट कयाऊं। गांधीधाम में 1952 में मैत्री मंडल जो उन्हनि पायो विधो ऐं दादा दुखाइल जी आवाज़ में वण ऐं कुहाड़े जी लोक कथा बेहद मक़बूल आहे। नौ न्यापो जे सिलसिले खे दादा दुखाइल जी आवाज़ में कलाम सां अॻिते वधाए रहिया आहियूं। साजन मिलंदे ओ ढोलण मिलंदे कहड़े पार मुंहिंजा मालिक मिलंदे कहड़े पार मुंहिंजा ढोलण मिलंदे कहड़े पार जिया अंदरे आहे जंग जारी ओ जिया अंदरे आहे जंग जारी कल्ब के काकिन नाहे करारी जिए अंदरे आहे जंग जारी कल्ब के काकिन नाहे करारी न हुन खां मां भाया बेज़ारी न हुन खां भाया बेज़ारी ओ कान बने साईं कान बने ढोलिया कान बने काकार मालिक मिलंदे कहड़े पार मुंहिंजा ढोलण मिलंदे कहड़े पार ओ साजन मिलंदे ढोलण मिलंदे कहड़े पार मालिक मिलंदे कहड़े पार जोगी बणजी जोग कमायो में जोगी बणजी जोग कमायो में धूणी बारे खाकर माय में ओ जोगी बणजी जोग कमाय में धूणी बारे खाकर माय में रातूं जागी पाण पचायो में रातूं जागी पाण पचायो में हिक ओ तुंहिंजे लाइ सरकार बेली तुंहिंजे लाइ सरकार साजन मिलंदे कहड़े पार मुंहिंजा ढोलण मिलंदे कहड़े पार। लोक कवि दादा दुखाइल जा 2 इंटरव्यू ऑल इंडिया रेडियो जे परॾेही नशरियात लाइ रिकॉर्ड कया। पहिरीं इंटरव्यू जी यादगार तस्वीर नौ न्यापो जे कवर ते शामिल कई आहे। ॿियो महफ़िल प्रोग्राम कयो जंहिंमें मां ऐं सीनियर ब्रॉडकास्टर शालिनी सागर ॿई शामिल हुआसीं। दादा दुखाइल जो मूंसां ऐं शालिनी सां बेहद प्यारु हो जो असांजे पिता महाराज गोपी कृष्ण सां दिलि हुयनि। उन्हनि खे प्यार विचां गोपी चई मुखातिब कंदा हुआ। असांजे पिता जे गुज़ारे वञण ते असांजे घर अची करे परचाणी उन्हनि कई ऐं असीं जॾहिं बि आदिपुर वियासीं त पाण वटि टिकाईंदा हुआ। सिंध जा इहे आहिनि
आला इखलाकी क़द्र ऐं रवायतूं। दादा दुखाल जी कुछ शाइरी अव्हां सां वंडींदसि। दिल जे दर्पण में लाहूती तुंहिंजो मुंहिंजो साॻियो रूप। दिल जे दर्पण में लाहूती तुंहिंजो मुंहिंजो साॻियो रूप। काबे ऐं बुतखाने में सोई निर्गुण सुरगुण हिकु स्वरूप। या दिल जे मंदर जो दर खोले ॾिस केरु अंदर में ॿोले। केतिरनि फनकारनि संदन गीत ऐं कलाम ॻाता आहिनि। भगवंती नावाणी दादा जो ही गीत तमामु ई सुरीले अंदाज़ में ॻातो आहे। जॾहिं पवनि था यादि अबाणा मुंहिंजा रुअनि था नेण निमाणा। ज़ोर उमिरि तुंहिंजी आंधी आहियां मारुनि धारा मांधी आहियां महलनि मां छा ॼाणा मुंहिंजा रुअनि था नेण निमाणा। नौ न्यापो खे अलविदा कंदे दादा दुखायल जी आवाज़ में कलाम पेश कंदे मां वीना श्रृंगी अव्हां खां ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त वठी रही आहियां। मोकिलाणी नाहे सदाईं गॾु। लुढ़कन मुंहिंजा बादे सबा कर आलो न चोले जो दामन चौमासे वारो न मगर हर रोज वसण वारो सामन थोड़ी ॾिसे न की रात ॾिसे न की भेज इनी प्रभात ॾिसे पल पल थो वसे जल थल थो वसे वसी मुंहिंजो करे थो हल्को मन लुढ़कन मुंहिंजा बाद सबा करे आलो नचो रे जो दामन चुपचाप लुढ़क लाड़े चुपचाप लुढ़क लाड़े बसरा तड़ी बिहाड़ी अखड़िन में छुलकी छुलकी ढुलकी पवे तो पानी अखड़िन में छुलकी छुलकी ढुलकी पवे तो पानी जे मोहब्बत मिठी मुभाई मोहब्बत मिठी मुभाई कौड़ी कसारी थी पई इन हाल में न रोवा इन हाल में न रोवा ॿियो छा करियां निमाणी खड़िन में छुलकी छुलकी ढुलकी पवे जे रात गुज़ारियम वेही वेही रात गुज़ारियम वेही वेही पर न पिरी आए पर ॾेही आव रुसण जी रीत विसारे पर जी पेहू पखन में वेहा वेहणुन उजहे वेहा वेहणुन उजहे बिहात तेर पजरन इन आंध मांध मुया जी इन आंध मांध मुया जे सुख जी कली उजाणी कलियुनि में छुलकी छुलकी उलटी पवे तो पाणी ढुलकी पवे तो पाणी चुपचाप लुढ़क लाड़े चुपचाप लुढ़क लाड़े बसरा तड़ी बिहाणी अखड़िन में छुलकी छुलकी ढुलकी पवे तो पाणी कॾहिं कंहिं प्रेम कयो हुजे कंहिं सां नीअं जो नातो जोड़ियो हुजे उन्हीअ खे ई ख़बर हूंदी त इहा
सिक केतिरो सुम्हण थी ॾे। राति कीअं गुज़रंदी आहे ग्रह जी उहो त को ग्रह ई ॿुधाए सघंदो। जे अखड़ियूं आलियूं ई आलियूं, अखड़ियूं आलियूं ई आलियूं, रोन रत प्यालियूं, अखड़ियूं आलियूं ई आलियूं, रोन रत प्यालियूं, दीद अड़ाए वस खां वेयूं, झांवर जी बाउर जी पेयूं, बेसुध बे ख्यालियूं, अखड़ियूं आलियूं ई आलियूं, जे सुडिका सुडिका भरे सॼा थी, सॾ जो न सॾ ॿुधा थी, सुडिका भरे सॼा थी, सॾ जो न सॾ ॿुधा थी, सिक पई सुमी अला जे, सिक पई सुमी अला